रगूं थियूं रबाब। सूरह रहमान में शम्सो कमर जी ॻाल्हि कई वई आहे जेका पंहिंजे टाइम ते जारी सारी आहे। क़ुरान पाक सचो, संदसि तख़लीक़कार बि सचो, जंहिंजे तुफ़ैले लाथो वियो उहो रहमतन भरियो सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम बि सचो। बसि दुनियावी थ्योरियूं, साइंस ऐं रूहानियत में फ़र्क़ु वाज़े आहे। ज़िक्र अल्लाह असांखे अंदर जा शम्स ऐं कमर ॾेखारे थो ऐं उन जूं तजलियात पुण। जॾहिं ज़िक्र जा ज़ाइका हिकु ज़ाकिर वठणु शुरू थो करे त हू उन सॼी सूरह रहमान जी तशरीह ऐं तफ़सीर रूहानी अख सां करे थो, जंहिंखे के माहिर टीं अख सां तशबीह ॾियनि था। पोइ हिकु ज़ाकिर अल्लाह साईं जी सिफ़ातनि जी ॻोल्हा में मसरूफ़ थी वञे थो, शम्सो कमर ताईं रूहानी रमज़नि जी तलाश में। जीअं सूरह अहज़ाब में या अय्युहल्लज़ीना आमनुज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा आयत नंबर 41, वसब्बिहु बुकरतम वसीला आयत नंबर 42। तर्जुमो: ऐ मोमिनो, तव्हां अल्लाह ताला जो ज़िक्र तमामु घणो करियो आयत नंबर 41 जो माना, ऐं सुबुह ऐं सांझीअ जो खेसि पाकाई सां वाखाणियो आयत नंबर 42 सूरह अहज़ाब। सम्झायो वियो निमाज़ बैदि कहिड़ो ज़िक्र आहे जंहिंजे लाइ चयो पियो वञे वज़्कुर रब्बक फ़ी नफ़्सिक तदर्रुअन व ख़ीफ़तन व दूनल जहरि मिनल क़ौलि बिलग़ुदुव्वि वल आसाल वला तुकुम मिनल गाफ़िलीन आयत नंबर 205। तर्जुमो: ऐं पंहिंजे पालनहार खे पंहिंजी दिलि में आजिज़ीअ ऐं भउ सां वॾे आवाज़ धारां सुबुह ऐं सांझी जो यादि कर ऐं गाफ़िलनि मां न हुज सूरह अहराफ़। वरी हदीस मुबारक: लान अक़अद मअ क़ौम यज़्कुरूनल्लाह तआला मन सलातल ग़दा हत्तल शम्स अहब्ब इलैहि मिन अन अतक अरब। तर्जुमो: मुंहिंजो अहिड़ी क़ौम सां गॾु वेहण जेका फज्र खां वठी सिज उभरण ताईं अल्लाह पाक जो ज़िक्र कंदी हुजे। सुनन अबी दाऊद 3667 नंबर। चवण जो मक़सदु ज़िक्र जेको औलिया करम चवनि पिया, उन जी पंहिंजी हिकु कैफ़ियत रखियलु आहे। किताब रगूं थियूं रबाब, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।